प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन, अॼु PDM जो हिकु अहम जलसो हैदराबाद में थी रहियो आहे, जंहिंमें हिन वक़्तु अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जे अहम अॻवान शाहिद खाकान अब्बासी ख़िताबु कयो आहे। पर अॼु जेको असांजो सुवालु हूंदो उहो हूंदो सेनेट इलेक्शन जे बाबति। सेनेट इलेक्शन 2018 जे दौरान हिकिड़ी वीडियो अॼु वायरल थी आहे। उहा वीडियो आहे पीपुल्स पार्टी जे MP मोहम्मद अली बाचा जी, जंहिंजो तालुक़ु हो KPK सां। उन वीडियो में ॾेखारियो पियो वञे, ॾिठो पियो वञे त मोहम्मद अली बाचा साहब पैसनि जा बंडल ॾेई रहियो आहे ऐं जेको वसूल करे वेठो सुल्तान महमूद आहे, PTI जो मेंबर आहे। हाणे इन वीडियो जो जेको बेस आहे उहो इहो आहे, जेको हुकूमत काफ़ी ॾींहंनि खां इहा ॻाल्हि करे पई त सेनेट में असांखे हॉर्स ट्रेडिंग थियण जो ख़तरो आहे। हाणे हॉर्स ट्रेडिंग थियण जो ख़तरो आहे त उन दौरान KPK जी हिकु वीडियो ज़ाहिर मंज़र ते अचणु ऐं उन मंज़र में पीपुल्स पार्टी जे MP जे तरफ़ां PTI जे MP खे मुबैना तौर ते पैसा ॾियण जी ऑफर करणु, त इहो काफ़ी सवाल उथारनि था ऐं उन सवालनि में कुझु ट्रिखी सवाल बि आहिनि त वीडियो मंज़र ते कीअं आई, हिन टाइम ते कीअं आई, ऐं हिन टाइम ते अचणु उहो कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे जस्टिफाए करे थी ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे अहमियत जुगाए थी। पर जेको सवालु आहे उहो इहो आहे, असांजी पैनलिस्टनि खां, पैनल में जेके मौजूदु असांजा मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खां इहो सवालु हूंदो त आख़िर सेनेट में इहा हॉर्स ट्रेडिंग जो अमल कीअं रोके सघिजे थो। पाकिस्तानी सियासी तारीख़ ॿुधाए थी जॾहिं खां सेनेट इलेक्शन थियण शुरू थियूं आहिनि त सेनेट में हमेशह सेनेट जी चूंडुनि दौरान इहे सवाल उथंदा आहिनि। जेका सिटिंग गवर्नमेंट आहे उन ते शकूक शुबात कया वेंदा आहिनि ऐं जेका अपोज़िशन आहे उन ते बि सवाल उथंदा आहिनि। इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनल में जिन महिमाननि जॉइन कयो, उनमें शामिल नसीर मेमून साहब, शबीर शर साहब, मुश्ताक मीरानी साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधू साहिबा ऐं इज़ार सुमरो साहब। सभ खां पहिरियां हलूं था शबीर शर साहब ॾे। शबीर शर साहब, सुवालु इहो आहे त जेको मेंबर जंहिं पार्टी वटां चूंडिजी अचे थो, उहो चूंडियल मेंबर आख़िर पंहिंजी वफ़ादारी तब्दील छो थो करे? आख़िर पाकिस्तानी सियासत में इहा रवायत तब्दील छो नथी थिए त जेको माण्हू जेकर पंहिंजी वफ़ादारी तब्दील करे त हुनखे इख़लाक़ी तौर ते पहिरियां पंहिंजी पोज़ीशन यानी उन सीट तां इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे? शबीर शर साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? शायदि शबीर शर साहब जे कम्युनिकेशन जी ॿीहर कोशिशि कयूं था। हींअर हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। इनाम भट्टी साहब, तव्हां मूंखे ॿुधो पिया? जी जी। इनाम भट्टी साहब, सुवालु मुंहिंजो अव्हां खां इहो ई हूंदो जेको मूं इंट्रो में रखियो त पाकिस्तान में जेका हिकिड़ी सियासी इख़लाक़ियात आहे उहा जनम छो नथी वठे? आख़िर जेको पार्टी मेंबर जंहिं पार्टी सां तालुक़ु रखे थो उहो उन सां वफ़ादारीअ लाइ या उन खां जेकॾहिं कंहिं मामले ते इख़्तिलाफ़ु रखे थो त उहो पहिरियां पंहिंजी इख़लाक़ी तौर ते पंहिंजी सीट छॾण खे बहितर अमल छो नथो सम्झे? मजमूई तौर ते सेनेट जे दौरान ई हॉर्स ट्रेडिंग वारो अमल रुकिजी छो नथो सघे? हिते हिकिड़ी मशहूरु जेको आहे सो मज़ाहिया ॻाल्हि आहे जेका चवंदा आहिनि त कंहिं साहब खां पुछूं, सियासतदान जेको हमेशह पार्टियूं मटाईंदो रहंदो, उन खां चयूंसीं तव्हां हर भेरे जमायत मटाए ॿी पार्टी में हलिया था वञो, हुकुमरान जेका बि जमायत आहे, त हुन चयो था मां त हमेशह हिकिड़ी पार्टी में वेंदा ऐं मुल्क पार्टियूं मटाए थो। तंहिंजे करे मुल्क जेको आहे हुकुमरान मटाए थो, हू त हमेशह साॻी हुकुमरान पार्टी में रहनि था। त हाणे उहे माण्हू जेके सियासत जो जिन जो महवर ई सिर्फ़ु इक़्तिदार हुजे थो, जिन जो सियासत जो महवर सिर्फ़ु ज़ाती लवाज़मात ऐं ज़ाती फ़ाइदा हासिल करणु हुजे थो, उन्हनि खां कीअं थी इहा तवक़ो रखी सघिजे त हू पार्टी सां वफ़ादार हुजनि ऐं उन्हनि जी आइडियोलॉजिकल कमिटमेंट जेका आहे उहा एॾी स्ट्रांग हुजे जो वोट ॾियणु वक़्तु हू पंहिंजे ज़मीर खे मलामत कंदे महसूसु कनि त हू पंहिंजे उन चूंडियल जमायत जंहिंजी टिकेट ते नुमाइंदा बणिजी आया आहिनि उनजे अगेंस्ट या उनजे मुखालफ़त में वञी करे वोट ॾियनि था। बावजूदि इनजे जो जमहूरियत जे अंदरि इहो बि हक़ हूंदो आहे त कोई बि नुमाइंदो पंहिंजी पार्टी जे ख़िलाफ़ बि वोट ॾिए। पर हिते जेकॾहिं उन ई वरी इख़लाक़ी बुनियादनि ते ईअं हुजे त जेकॾहिं पार्टी कंहिं अहिड़े नाअहल करप्ट ऐं बेईमान माण्हू खे अॻियां करणु चाहींदी हुजे ऐं उन सां इख़्तिलाफ़ रखंदे जेकॾहिं उहो माण्हू पंहिंजी पार्टी जे अगेंस्ट वोट कंदो हुजे, पोइ त उनखे शाबस ॾियणु खपे। पर हिते मामिलो सॼो इहो आहे त उहे सभु जा सभु माण्हू जेके अक्सरियत तौर ते सियासी जमायतूं उहे जेके इक़्तिदार जे गॾु हुजनि थियूं, उन्हनि में शमूलियत ई इनजे करे कनि था त जीअं उनखे इक़्तिदार मिले। तंहिंजे करे इहो हिते सुवाल करणु या इहा शइ पंहिंजे आइडियोलॉजिकल असांजे हिकिड़े तसवुराती जेको सोच में वेहारणु त उहे माण्हू छो था आख़िर ईअं कनि जो पंहिंजी पार्टी जे ख़िलाफ़ ॿियनि खे वोट कनि था। त तंहिंजे करे हिते हिन मुल्क में इहा का एॾी मायूब शइ कोन्हे। ऐं बिलख़ुसूस पाकिस्तान जे उन शुरू वारे दौर खां वठी करे यानी 47 खां पोइ जीअं जो जेको दौर रहियो आहे, उन में उहे सियासतदान जेके उसूल परस्त, नज़रियाती
ऐं पंहिंजे कौल ऐं फ़इल सां सचा रहंदड़ सियासतदान हुया। उन्हनि खे कॾहिं बि हिन मुल्क में सियासी तौर ते अॻिते वधण ई न ॾिनो वियो। तंहिंजे करे हिन मुल्क जे अंदरि उन ई सियासी कल्चर पंहिंजी जेका आहे सा राह वरिती जंहिंखे ख़ुदि इस्टेब्लिशमेंट चाहियो पए त उहो कल्चर हिते डेवलप थिए। हाणे उहो कल्चर इहो ई आहे जेको या त लठ ते या चठ ते पंहिंजी वफ़ादारी तब्दील करे सघे थो। उहो कल्चर जेको लठ ते या चठ ते पंहिंजो वोट इस्तेमालु करे सघे थो, उनखे हुननि जॾहिं वधायो विझायो, उनजी जेका आहे सा अॼु इहा नौबत अची वई आहे जो बावजूदि हिनजे जो सभई जमायतूं जॾहिं बि इक़्तिदार में हूंदियूं आहिनि त उन वक़्तु इहे साॻियूं रड़ियूं कंदे नज़र ईंदियूं आहिनि त हार्स ट्रेडिंग थिए थी, फ्लो। जी नाम साहब, नाम साहब ऑफ थी वियो। एज़ाज़ सुमरो साहब, मुंहिंजो साॻियो सुवाल तव्हां खां हूंदो, हार्स ट्रेडिंग जी रिवायत पाकिस्तान में आख़िर ख़तमु छो नथी थी सघे? कहिड़ी ज़रूरत आहे उन्हनि असेंबली मेंबर्स खे, जेकॾहिं उन्हनि खे इख़्तिलाफ़ आहिनि पार्टी लाइन सां या पॉलिसी सां, त उहो छो उन्हनि में इख़्लाक़ियात या डेवलप नथी थिए त उहो पंहिंजी पार्टी तां इस्तीफ़ा ॾेई पोइ वञी कंहिं ॿी धारा या ॿी पार्टी जी हिमायत में पंहिंजो वोट ॾियनि? इज़हार बि जेको आहे ख़तमु थी वियो। हिकु भेरो ॿीहर एज़ाज़ साहब सां राब्तो करण जी कोशिशि कयूं था। हलूं था मुश्ताक मीरानी साहब ॾे। मुश्ताक साहब, हिस्टोरिकली पाकिस्तान जी हिस्ट्री खां तव्हां वाक़िफ़ आहियो, मामला साॻा ई आहिनि, अॼु बि उहो ई मौज़ू आहे। अॼु बि हिकिड़ी वीडियो साम्हूं आई 2018 जी सेनेटरी चूंडुनि जी, जॾहिं पीपल्स पार्टी हिकिड़ो MPA मुबैना तौर ते PTI जेके MPA खे पैसा ॾेई रहियो आहे। सुवाल इहो पीपल्स पार्टी या PTI जे MPA जो न आहे, सुवाल इहो आहे त हिकिड़ी इख़्लाक़ियात उहा पाकिस्तान में डेवलप छो नथी थिए? पहिरीं ॻाल्हि आहे त जॾहिं असां वर्ड इख़्लाक़ियात ॻाल्हायूं, तव्हांखे यादि हूंदो त सेनेट जेका आहे उहा फेडरेशन जे जेके फेडरेटिंग यूनिट सां तालुक थी रखे। कंहिं पीपल्स पार्टी खां इहो सवाल कयो आहे त मुस्तफ़ा नवाज़ खोखर जेको इस्लामाबाद जो रहवासी आहे, उनखे सिंध जे सीट ते तव्हां जेको आहे सेनेट जी इलेक्शन में ॾियो। रहमान मलक जेको आहे उहो सिंध जे सीट ते वञी सेनेट इलेक्शन में आयो। ऐवान जेको आहे उहो जेको आहे सो पंजाब जो रहवासी उहो सिंध जे सीट ते हो। जॾहिं असां इख़्लाक़ियात जी ॻाल्हाए थो, ख़ुदि पार्टी जी इख़्लाक़ियात ते बि ज़रूरु ॻाल्हाइजे त उनखे कंहिं राइट ॾिनो आहे त सूबे जे सिंध जे सूबे जो जेको हक़ु आहे त जेको सिंध जे मफ़ादनि लाइ सेनेट में ॻाल्हाए, उहो असां जेके सिंध खां ॿाहिरि माण्हू उनखे वोट था ॾियूं। हाणे अचूं था तव्हांजे लाइ, ॿ उसूल आहिनि जेको तय करणा आहिनि, अनफॉर्चुनेटली मिक्स था थियनि। हिकिड़ो इहो आहे त जेकॾहिं हिकिड़े जेको मेंबर आहे उनखे राइट हुजे त पंहिंजे कॉन्शियस जे मुताबिक़ हू वोट ॾे, ऐं ॿियो इहो आहे त पार्टीअ जे बुनियाद ते जंहिं पार्टी में उहो खटी आयो आहे उहो उनजे मर्ज़ीअ सां हले। या त इहो ई आहे त जीअं हाणे ॾिसो त जे प्राइम मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर उन्हनि जे लाइ शो ऑफ हैंड्स आहे, बाक़ी ॿियनि जे लाइ जेको आहे हू आहे माना सीक्रेट बैलेट। तंहिंजे करे इलेक्टोरल रिफॉर्म तमामु ज़रूरी आहिनि त हिकु ई वक़्तु उहे तव्हां इहे जेके सुवाल आहिनि उहे तय कनि। बाक़ी जेतिरे क़दुरु आहे मां क्लिप ॾिठी जंहिंमें पीपल्स पार्टी प्लस जेको नून लीग उहे चवनि पिया त भई शो ऑफ हैंड्स हुजे, पर हाणे वरी जॾहिं टेबल स्टैंड थी वियूं आहिनि त उहे ई जेके ॿई पार्टीज़ आहिनि मुखालफ़तियूं कनि। ऐं वरी जेकर PTI हुई जॾहिं सेनेट जे चेयरमैन जी इलेक्शन हुई त वोट ख़रीद करे जेको आहे सो इन सेनेट मां उन्हनि जेको आहे सो सेनेट जे चेयरमैन खे खटायो। त ॻाल्हि इहा आहे त उहा ई PTI आहे पंहिंजो उसूल जे ख़िलाफ़ हार्स ट्रेडिंग बि आहे। वरी जेकॾहिं ॿी नून लीग ऐं प्लस जेको पीपल्स पार्टी आहे उहे चवनि त न शो ऑफ हैंड्स हुजे, उहे वरी हाणे जेके आहिनि सो शो ऑफ हैंड्स जे ख़िलाफ़ आहिनि। तंहिंजे करे इख़्लाक़ी बि जेको बहरान आहे पार्टीज़ में, ऐं उन खां पोइ जेको बहरान आहे, ऐं प्लस ॿियो इहो आहे त हिकु ई वक़्तु जेको फ़ैसिलो थिए त आयो छा कजे। तंहिंजे करे पाकिस्तान में जेके बि पार्टीज़ आहिनि उहे वक़्तु ब वक़्तु जेको आहे सो पंहिंजो मौक़िफ़ बदिलाइनि थियूं। तंहिंजे करे न सभिनी पार्टीज़ जी ख़ुदि इख़्लाक़ियात जेका आहे न उहा स्टेक ते आहे, ऐं उन ते आङुरियूं खजनि थियूं त उन्हनि जी कहिड़ी इख़्लाक़ियात सही आहे जो पंहिंजनि मेंबरनि जे लाइ चवनि था। जी मुश्ताक साहब, हलूं था शबीर शेर साहब ॾे। शबीर शेर साहब, तव्हांखे हिन ॻाल्हि ते हैरत न ईंदी जंहिं MPA ते इहो इल्ज़ाम आहे त 2018 जी इलेक्शन में हुन
पैसा वरिता आहिनि पीपल्स पार्टी MPA खां, उहो हिन वक़्तु KPK गवर्नमेंट में वज़ीर क़ानून आहे जंहिंजो नालो आहे सुल्तान महमूद, जंहिंखां हिन वक़्तु हुननि PTI गवर्नमेंट इस्तीफ़ा बि घुरी आहे। तव्हां छा था सम्झो सेनेट में हार्स ट्रेडिंग जो जेको सुवालु आहे इहो अॼु जो न आहे, इहो हर 3 सालनि खां पोइ उथंदो रहंदो आहे। सेनेट में पंहिंजी अक्सरियत आणण लाइ ॾे वठि लेन देन थींदी आहे, पर ख़ासि तौर ते 2018 ऐं 21 में हिन वधीक शिदत अख़्तियार करे वरिती आहे। इहे सेनेट में थींदड़ हार्स ट्रेडिंग छा रुकिजी नथी सघे? शबीर शर साहब, छा मूंखे तव्हां ॿुधी रहिया आहियो? शबीर शर साहब, शबीर साहब जो मसलो आहे, इज़हार ॾे वञो। इज़हार साहब, छा तव्हांखे आवाज़ अचे पियो? नाज़रीन, कम्युनिकेशन गैप आहे, पैनल सां कोशिशि कयूं कम्युनिकेशन गैप बहाल कयूं। इज़हार साहब, मुंहिंजो सवाल साॻियो हूंदो जेको शबीर शर साहब खां मूं पुछो, त सेनेट में जेको हार्स ट्रेडिंग आहे उहा भला छा रुकिजी नथी सघे, छाकाणि त 2018 ऐं 21 ख़ासि तौर ते 2 इलेक्शन्स में जंहिं शिदत सां इहा शइ साम्हूं आई आहे, त उनखां पोइ त पाकिस्तान जे अंदरि जेको पार्लियामेंट्री जेको हिकिड़ो इथिक्स आहिनि, मॉरलिटीज़ सां ॻई घटि आहिनि, उन इथिक्स जो जनाज़ो निकिरंदो नज़र अचे पियो। थोरो असां इन खां अॻु में इहो ॿुधाईंदा हलूं त सेनेट जी हिन मुल्क जे पार्लियामेंट जे 2 ऐवाननि मंझि कहिड़ी अहमियत आहे। सेनेट में सभिनी सूबनि खे बराबरि नुमाइंदगी आहे। मुंहिंजो आवाज़ु अचे थो तव्हांखे? हाणे अचे थो? हलो, जी 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 इज़हार साहब, हाणे अचे पियो आवाज़ु। ओके, मूं चयो त सेनेट में सभिनी सूबनि खे बराबरि नुमाइंदगी आहे। इन लिहाज़ खां हिन वफ़ाक़ जी हिकिड़ी अलामत आहे सेनेट। ऐं अलाए बि छो ॼाणी वाणी सेनेट जी बेतौकीरी कई पई वञे ऐं कई सालनि खां कई पई वञे। कई इलेक्शनुनि में थी आहे, पहिरियों भेरो न थी आहे। जेको बि वॾो माण्हू आहे उनखे अगरि शौक़ु थिए थो तख़्ती लॻाइण जो, त MNA MP नथो थी सघे त सेनेटर थी थो वञे। इन खां अलावा हिकिड़ा दोस्त पार्टियुनि जे लीडरनि जा वेझा क़रीबी साथी, फैमिली मेंबर और माना ख़ानदान जा मर्द थोरे औरतूं उन्हनि खे गिफ्ट करे छॾनि, जीअं सालगिरह में तोहफ़ो ॾिबो आहे सेनेट जी टिकट। अहिड़े ई तरीक़े सां जीअं मुश्ताक साहब चयो त सॼे मुल्क जा माण्हू पोइ पीपल्स पार्टी वठियो अचो, पोइ सिंध जूं टिकटूं ॾियो उन्हनि खे, सिंध जे कोटा मंझां उन्हनि खे सेनेटर करे छॾे। हाणे हिकिड़ी त इहा ईअं लॻे थो त ॼण सेनेट जो इमेज ॼाणी वाणी डैमेज करण जी हिकिड़ी का शऊरी हिकिड़ी कोशिशि आहे। छाकाणि त क़ौमी असेंबली में आबादी जे बुनियाद ते सीटूं आहिनि, सेनेट में हर सूबे खे हिकु जेतिरी हैसियत आहे। माना हुन जा जेकॾहिं वोटिंग जे सूबनि जे हिसाब सां वोटिंग थींदी त बराबरि वोटिंग थींदी। इहा हिकिड़ी अहम ॻाल्हि आउं करियां पियो। हाणे अचूं था पाण इन ते त जेका हार्स ट्रेडिंग थिए थी उहा कंहिं हिकिड़े फोरम ते नथी थिए। सूबाई असेंबलियुनि में बि थिए थी, क़ौमी असेंबली में बि थिए थी, शक्ल उन्हनि जी तब्दील थींदी रहे थी। पर असल में ॾिसणो इहो आहे त हीउ जेको इलेक्शन जो प्रोसेस आहे उहो शुरू कीअं थो थिए। प्रोसेस ईअं शुरू थिए थो त पहिरियों त पार्टी टिकट जा पैसा थी वठे, माना हाणे पैसा शुरू था थियनि उतां। उन खां पोइ जिते बि पार्टीअ जा जलसा प्रोग्राम थियनि त उहे कैंडिडेट्स या वुड बी कैंडिडेट्स उहे ख़र्च पखा कनि था, करोड़े रुपया लखे रुपया ख़र्च कनि था। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं पार्टी जो हमरा चूंडिजी अचे थो, उन खां अॻु में जॾहिं इलेक्शन जो प्रोसेस थिए थो, तव्हांखे ख़बर आहे त इलेक्शन कमीशन चए थी 10 लख 20 लख ख़र्च कयो ऐं हीअ करोड़े रुपया ख़र्च कनि था ऐं उन खां पोइ इलेक्शन खटी अचनि था। हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में हिकिड़ी ॻाल्हि कॉमन आहे, उहा आहे पैसो। जॾहिं पैसो इन्वॉल्व थिए थो इलेक्शन खटण खां अॻु में, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाद में बि थींदो। अच्छा, इहा प्रैक्टिस तव्हांखे आउं ॿुधायांसि, नालो सेनेट जो घणो खणनि था, पर सूबाई क़ौमी असेंबलियुनि में वधीक पैसे जी रेल फेल आहे, हर सतह ते रेल फेल आहे। ठीकु आहे। अच्छा, उन इहो बि पाण ॿुधोसीं, पाण कंहिंजो नालो कोन था खणूं, पर इहो बि ॿुधोसीं त टिकटूं वठण लाइ बि ब्रीफ केस ॾिना उम्मीदवारनि, पार्टी जूं टिकटूं वठण लाइ। मिसाल इन क़िस्म जूं ॻाल्हियूं बि थियनि थियूं। त इहो पैसे जी रेल फेल त पाकिस्तान जी सियासत जो ॼण कर अटूट अंग आहे। ऐं हिकिड़े हीअं सम्झो हिन दौर खां न आहे, कई दौरनि खां इहो हले पियो सिलसिलो, ऐं ख़बर न आहे त अञा केसीं ताईं हलंदो। सबबु हिकिड़ो त हुनजो इहो आहे त बुनियादी तौरु जेका सियासत असां वटि थिए थी, उनजो मयार माण्हुनि जी ख़िदमत, असूलनि ते सियासत करणु, वैल्यूज़ जी सियासत करणु ऐं माण्हुनि जी ऐं मुल्क जी भलाई जे लाइ सोचणु न आहे। उनजा मयार आहिनि 3-4 बुनियादी। हिकिड़ो त सभ खां वॾो मयार उनजो इहो आहे त ख़ानदानी तौरु इहो सिलसिलो हलंदो रहे थो। हिकिड़ा अंग्रेज़नि जे ज़माने में बि जेके
इक़्तिदार में शक्लनि में 15 हुआ, मिंट पावर में बाक़ी हुआ, प्रोग्राम। हिकिड़ा अंग्रेज़नि जे वञण खां पोइ बि हुआ, हिकिड़ा मार्शल लॉन में बि रहिया आहिनि, हिकिड़ा नॉन मार्शल लॉन में बि रहिया आहिनि। त हिकिड़ो त उहो तबिक़ो आहे जेको हिकिड़ो मुल्क जो इलियट क्लास आहे, जागीरदार तबिक़ो बि हुन में आहे, सरमाएदार बि आहे, पर मजमूई तौर ते हिकिड़ो इलियट क्लास आहे जेको सम्झे थो त असेंबलियूं में वञणु हुनजो हक़ु आहे, पैदाइशी हक़ु आहे। ॿियो जेको आहे फैक्टर उहो इहो आहे त इवन जेको मिडिल क्लास अचे थो उहो बि जाइज़ नाजाइज़ तरीक़े सां पैसो ॾोकड़ छा आहे उहो बि इन स्ट्रीम लाइन में अची थो वञे। तव्हांखे इलाही सारा मिसाल ॾेई सघजनि था हुन जा। जी हाणे इन्हनि ॿिन्ही सूरतुनि में जेका प्रिंसिपल्ड पॉलिटिक्स आहे, उसूल जी सियासत आहे, नज़रिए जी सियासत आहे, उहा ॾींहों ॾींहुं जेका थोरी घणी पहिरीं हुई उहा बि हाणे ख़तमु पई थिए। नतीजे में सॼो बहिरान अचे पियो। अच्छा, हिते हिकिड़ो ॿियो सुवाल बि अहम बणिजे थो। उहो सुवाल इहो आहे त हीउ जेको सॼो मेंबरनि जो मामिलो जेको विकिरे जो ऐं सॼो अचे पियो हॉर्स ट्रेडिंग जो, हिकिड़े ज़माने में नवाज़ शरीफ़ ते बि उनजी पार्टीअ ते छांगा मांगा ऐं सॼा इल्ज़ाम लॻंदा रहिया, पर वेझण में अगरि पाण ॾिसूं त इन में सिधी अणसिधी रीति तहरीक इंसाफ़ इन्वॉल्व रही आहे। मिसाल जे तौर ते KPK में पोएं भेरे बि ऐं हींअर रिसेंटली जेको सेनेट चेयरमैन जी इलेक्शन थी माना उहो वाइस वर्सा थियो। पोएं भेरे हिननि जा माण्हू विकामा 20 मेंबर पाण था मञीनि ऐं उन खां पोइ हिन भेरे सेनेट चेयरमैन खे जॾहिं अदम एतमाद लाइ बचायूं त अपोज़िशन जा 14 माण्हू ख़रीद कया विया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वरना त उन्हनि पहिरीं जॾहिं शो ऑफ हैंड थियो, पहिरीं उथी बीठा त उहे सभु अपोज़िशन सां गॾु बीठा, जॾहिं वोटिंग थी त वरी हुन पासे हलिया विया। हाणे इहो तहरीक इंसाफ़ खे ख़ुदि सोचणो पवंदो त जेको अॼु असद उमर वेही करे टीवी ते ख़िताब करे थो ऐं माण्हुनि खे अख़लाक़ियात जा सबक़ ऐं पटियूं थो पढ़ाए, उनखे पहिरियों पंहिंजे पार्टी जे मेंबरनि खे इहे पटियूं पढ़ाइणियूं पवंदियूं। शबीर शेर साहब, तव्हांजो छा मौक़िफ़ हूंदो? तव्हां कानूनी पस मंज़र खां बि असांखे थोरो घणो सम्झायो। पाकिस्तान जी तारीख़ साम्हूं रखूं त हमेशह सेनेट इलेक्शन सवालिया निशान रही आहे ऐं 2018-21 में हिकु भेरो ॿीहर सेनेट जे अंदरि जेका हॉर्स ट्रेडिंग जो सुवाल आहे उहो तमामु वाज़े तौरु साम्हूं नज़र अचे पियो। एतिरे क़दुरु जो अॻूणो जेको हिन वक़्तु जेको KPK जो वज़ीर क़ानून आहे सुल्तान महमूद, उन जी वीडियो नज़र आई आहे साम्हूं त उन पीपुल्स पार्टी जे हिकिड़े MP खां मुबैना तौर ते पैसनि जा बंडल वरिता आहिनि ऐं उनखां इस्तीफ़ा घुरी वई आहे। जी सर। उहो हिन मौक़े ते PTI जे गवर्नमेंट में जेकॾहिं इन क़िस्म जी वीडियो ॾेखारी थी वञे पई त उहा बदनीयती ते मबनी आहे। उनखे असां नथा चई सघूं पिया जेकॾहिं उहा उन वक़्त में ॾेखारी वञे हा या उनजे वक़्त खां थोरो गुज़रण खां पोइ ॾेखारी वञे हा। हिन वक़्तु जॾहिं सॼो PTI वावेरा पई करे त ओपन बैलेटिंग थिए सेनेट जे चूंडनि जी, उन महिल इहा पंहिंजे जेके हिन वक़्त जो जेको हुनजो मौक़िफ़ आहे उनखे पुठ भराई ॾियण जे लाइ इन क़िस्म जूं हरकतूं कयूं पियूं वञनि। बाक़ी जेसीं ताईं करप्शन जो सवाल आहे, बेसिक शइ इहा आहे त हिन मुल्क जी करप्शन क्राइटेरिया बणियल आहे ऐं हिन महिल ताईं जेके करप्ट आहिनि उहे सज़ा याफ़्ता बि थी चुका आहिनि ऐं सदन पार्टियुनि जा सरबराह बि, पर को बि इन ॻाल्हि खे यानी इन खे मायूब सम्झण लाइ तयारु कोन्हे, इनखे को ऐब सम्झण लाइ तयारु कोन्हे को। ऐं उन खां पोइ जेके सज़ाऊं ॾियण वारा इदारा आहिनि ऐं उहे बि या जेकॾहिं कोरिया वांगुरु हुजनि या जापान वांगुरु हुजनि या यूरोप वांगुरु हुजनि त उन्हनि जूं सज़ाऊं जेके आहिनि से बाक़ाइदे अटल हुजनि ऐं हुन में कंहिं बि क़िस्म जी रिआयत न हुजे त मां सम्झां थो पाकिस्तान में अहिड़ी का बि सूरत जेका सां पैदा नथी थी सघे ऐं को बि माण्हू करप्शन नथो करे सघे, अवाम जे मैंडेट सां पैसा घाती नथो करे सघे पियो। पर बेसिकली हिते रूल ऑफ लॉ कोन्हे, को कानून जी हुक्मरानी कान्हे का, कानून जे गिरफ़्त में अहिड़ा माण्हू बचा था वञनि पिया जेकॾहिं इन क़िस्म जो MPA पीपल्स पार्टी जो सेनेटर जेको आहे पैसा वठंदे या MPA पकड़ियो वियो आहे त हिन महिल बि उनखे प्रोसिक्यूट करे पियो सघिजे न। हींअर छा उनखे प्रोसिक्यूट कयो अथनि, कहिड़ी उनजे ख़िलाफ़ जेका एविडेंस आंदो अथनि, कहिड़ो उनखे कोर्ट ऑफ लॉ में पेश कयो वियो आहे। इन करे सभु माण्हू बचो था वञनि पिया। बेसिकली जेको सेनेट जो इदारो आहे उहो उनखे हिकिड़ी नीलाम मंडी जेको आहे उनखे ठाहियो वियो आहे, उनखे अहिड़ी मार्केट ठाहियो वियो आहे जीअं जेके आहिनि से जानवरनि जे नीलाम जी मंडी थींदी आहे ऐं उन्हनि जा सौदा थींदा आहिनि, उन्हनि जा अघ मुक़ररु थींदा आहिनि। त सेनेट जो हेॾो वॾो इदारो, उते बि अघ मुक़ररु था थियनि ऐं मेंबर जेके आहिनि से उहे विकामनि था पिया
ऐं पंहिंजा मुआवज़ा था वठनि पिया। अहिड़ी सूरत हाल हिन ई मुल्क में थी सघे थी, ॿिए कंहिं बि महज़िब मुल्क में मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जी सूरत हाल कॾहिं बि नज़र न आई आहे त खुले आम नीलामी हले ऐं बाक़ाइदगी साण इहे शयूं कोर्टुनि जे नोटिस ते आंदियूं वञनि त बैलेट पेपर खे ओपन कयो वञे, जे न त असांजा माण्हू विकामी असांजा माण्हू के ॿिया माण्हू ख़रीद करे वठंदा ऐं कोर्टूं वरी उन ते ख़ामोश हुजनि ऐं उहे बि ख़ामोश तमाशाई बि न हुजनि। अहिड़ी सूरत हाल में अफ़सोस जी। करे सघिजे थो पियो ऐं अहिड़े मुल्क जे लाइ दुआ ई घुरिजी सघिजे पई त उहा को करिश्मो थिए, को मुआवज़ो थिए जेको हिन मुल्क जी हालतुनि खे ऐं तरीक़ेकार खे तब्दील करे। जी शबीर साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। नाज़रीन, हलूं था हिकु ॿिए अहम मौज़ू ॾे जेको सिधी रीत पब्लिक सां लाॻापियल आहे। सादी ॿोली में चवंदा आहिनि त ॿ मानियूं त घुरिजनि वेलो गुज़ारण लाइ। हाणे हिन वक़्तु उहे ॿ मानियूं हासिलु करण बि तमामु ॾुखियूं थी वियूं आहिनि। छाजे करे अटे जो फ़ी किलो सिंध में 65 खां 67 रुपया किलो फ़ी किलो विकामी रहियो आहे। उनजी भेट जेकॾहिं मुल्क जे ॿियनि हिसनि सां कजे त असांखे ख़बर पवंदी त पंजाब में अटे जो फ़ी किलो 41 खां 45 रुपया ते विकामी रहियो आहे। सवाल सादो आहे, सिंध जंहिं वटि पैदावारी सलाहियत कणिक जी तमामु घणी आहे ऐं हर भेरे हर साल जीअं बम्पर क्रॉप थींदो आहे ऐं 2020 में बि बम्पर क्रॉप थियो, यानी बम्पर क्रॉप इन सेंस में जेतिरी असांजी ज़रूरत हुई ज़रूरत खां वधीक कणिक लथी, कणिक ज़रूरत खां वधीक लथी, मार्केट में अघु घटि हुआ। उन जे बावजूदि हिन वक़्तु अटे जो बहरान छो पैदा थी चुको आहे? हिन वक़्तु जेकॾहिं तज़ाद ॾिसिजे, सिंध गवर्नमेंट चए थी विफ़ाक़ जी नाकारा पॉलिसियुनि जे करे नाक़िस हिकमत मिली जे करे सिंध में अटे जो बहरान आहे। अटे जो बहरान अटे जा अघु वधीक आहिनि, पर जेकॾहिं सिंध गवर्नमेंट खे ॾिसिजे, सिंध गवर्नमेंट जो चवणु आहे छाकाणि त विफ़ाक़ जी बदनीयती ते ॿधल पॉलिसी जे करे असांखे कणिक देरि सां मार्केट में आणी पई, उन जे करे सिंध में अटे जो अघु वधीक आहे। ऐं सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो ॿियो इहो चवणु आहे त छाकाणि त जून जुलाई में पंजाब में अटे जो बहरान पैदा थी वियो ऐं उते अघु वधी विया ऐं पंजाब जी जेका कणिक हुई उहा ॿाहिरि स्मगल थी वई। नतीजनि मुल्क में हिकिड़ी हथरादू खोट पैदा थी ऐं उन हथरादू खोट जे करे सिंध जो जेको अन्न हो उहो ॿाहिरि निकिरी वियो। पर हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त जेकॾहिं सिंध जो अन्न ॿाहिरि निकिरी वियो ऐं जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट खे चवे पई त तव्हां जून जुलाई में मार्केट में अन्न आणियो त जीअं अटे जे रेट खे सस्टेन करे सघिजे, त सिंध गवर्नमेंट मार्केट में अन्न छो न आंदो? ऐं जेकॾहिं मार्केट में अन्न नवंबर में आंदो वियो त पोइ उन जे बावजूदि अञा ताईं अटे जो रेट घटियो छो कोन आहे? सभ खां पहिरियां हलूं था इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ इज़हार सुमरे साहब ॾे। इज़हार साहब, अॼु बि हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, शिबली फराज़ कई आहे, उन डायरेक्टली सिंध गवर्नमेंट इल्ज़ाम हयो आहे। 2 ॾींहं पहिरियां शहबाज़ गिलब सिंध गवर्नमेंट ते इल्ज़ाम हयो, जॾहिं सिंध गवर्नमेंट जो मौक़िफ़ वाज़े हो त हीअ विफ़ाक़ जी नाक़िस हिकमत अमली ऐं बदनीयती ते ॿधल पॉलिसी जे करे थियो आहे। तव्हां छा था सम्झो, सिंध में अटो महांगो छो आहे? हाँ, हींअर जी ॻाल्हि था करियो, पर असां ॾिसंदा अचूं पिया त सिंध में हीउ जेको ख़ुराक खातो आहे इहो परैप्स करप्शन ऐं बद इंतिज़ामी जे हवाले सां नंबर 1 खातो आहे ऐं इन जी इहा प्रैक्टिस सालनि खां रहंदी पई अचे ऐं इहो ई सबबु आहे जो उतां जा हिकिड़ा नंढनि शहरनि जा ऑफिसर बि हिन खाते जा उन्हनि जी जेका चाल ढाल ऐं लाइफ स्टाइल हूंदो आहे उहो कंहिं ढिंग सरमाएदार खां घटि न हूंदो आहे। हाणे इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ो जेको 15-16 ग्रेड जो ऑफिसर जेकॾहिं एॾो मालदार थी थो सघे त उहो त महिनत वारे पैसे सां त कोन थो थी सघे न। त हिकिड़ो त हिन डिपार्टमेंट जो कल्चर आहे, उन कल्चर खे दुरुस्त करण लाइ को बि तयारु न आहे। उनजो बि सबबु इहो ई आहे त ज़ाहिरी मथे ताईं इहे मामला पहुचनि था, पैसे ॾोकड़ जी रेल फैल आहे, सभु मामला आहिनि। हीअ जेको वफ़ाक़ हींअर चवे थो, असां जेकॾहिं ईअं चवंदासीं त PTI जी हर ॻाल्हि दुरुस्त न आहे त इहो बि मुनासिबु न थींदो। गुज़िरियल भेरे खंड वारे मामले ते बि हिननि कुझु रिज़र्वेशन्स ॾेखारियूं हुयूं ऐं सिंध जी हुकूमत ख़ासि तौरु आबादगारनि जे हवाले सां उन्हनि खे ड्यू राइट्स ॾियण जे हवाले सां बि तव्हांखे यादि हूंदो त आबादगारनि रोडनि ते निकिरी वॾा एहतजाज कया ऐं पोइ बि हिननि खे पंहिंजा राइट्स न मिलिया। साॻी तरह सां ही वारदाने वारो मामिलो बि थींदो आहे, जॾहिं बि तव्हां ॾिसंदो त उन में सोर्स फेवरेटिज़म इहो सिलसिलो हलंदो आहे। अहिड़े ई तरह सां ही जेके असांजा कणिक जा गुदाम आहिनि उतां बि आए ॾींहुं अख़बारुनि में बि TV ते बि रिपोर्ट्स थींदियूं रहंदियूं आहिनि त कुआ खाई विया ऐं ख़राबु थी वई कणिक। इहा माना हिकिड़ी कॉमन ॻाल्हि आहे, माना हिकिड़े लतीफ़े वांगुरु थी वई हाणे त इहा जेका प्रैक्टिस आहे त न त नई आहे न अचानक आहे।
बुनियादी सवाल इहो आहे त सॼी दुनिया में मुहज़िब दुनिया में जेके ही नेसेसरी फूड आइटम्स हूंदा आहिनि उन्हनि जे हवाले सां हू ॿिनि शयुनि जो घणो ख़्यालु रखंदा आहिनि। हिकिड़ो त खोट न थिए, माना अवेलेबिलिटी हुजे ऐं मुनासिब तादाद में हुजे, ऐं ॿियो उनजी क़ीमत न वधे। त जीअं ही ॾिसो न मानी आहे, अटो आहे, इहा त हर माण्हू जी ज़रूरत आहे न। मिसाल गोश्त महांगो थी थो वञे, कुकड़ महांगो थो थी वञे त ग़रीब वीचारो सब्ज़ी दाल मां बि गुज़ारो करे सघे थो। उहा ॿी ॻाल्हि आहे त हाणे सब्ज़ी दाल बि कुकड़ जे बराबरि अची बीठी आहे, पर कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सफ़ा नेसेसरी हूंदियूं आहिनि। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त हीअ जेके सिंध जी हुकूमत हुजे या वफ़ाक़ जी हुकूमत हुजे, ही सफ़ा इनसेंसिटिव आहिनि, सफ़ा वापारियुनि वारो मिज़ाज आहे हिननि जो, ऐं क़तई तौर ते माण्हुनि जे साइड ते सोचण लाइ तयारु न आहिनि। तंहिंजे करे हीअ जेका ॻाल्हि वफ़ाक़ करे थो, सिंध हुकूमत खे सियासी बयानबाज़ी करण बदिरां इन जी वज़ाहत करणी पवंदी। मूं ॾिठो, उन्हनि ॾिठो पियो त नासिर शाह जो हिकिड़ो बयानु आयो त महांगाई वफ़ाक़ जे करे थी आहे। नासिर शाह खे कोई ॿुधाए त बेसिकली इहा ज़िमेदारी सूबाई हुकूमत जी आहे त शयुनि जे अघनि ते कंट्रोल करे, डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट जी आहे। असां हिकिड़े ज़माने में ॾिसंदा हुआसीं त SDM लठियूं खणी शहर में निकिरंदो ऐं वधीक जेके अघु वठंदा उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाइयूं कंदो, कॉमन ॻाल्हि हुई। हाणे को बि एक्शन नथो थिए। उनजो सबबु छा आहे इहो पाण सभिनी खे ख़बर आहे, ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उन्हनि खे पैटर्नाइज़ेशन आहे। ऑफिसर हाणे हिमत ई नथो ॿधी सघे जो का कार्रवाई करे। जी साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। तव्हां चओ त प्रो पीपल अप्रोच हुजणु घुरिजे, फेडरल चाहे प्रोविंशियल गवर्नमेंट जी। शबीर शेर साहब, तव्हां ॾे पिया अचूं, तव्हांजो छा ख़्यालु आहे, सिंध में अटो महांगो छो आहे? बेसिक ॻाल्हि इहा आहे त हिते हींअर जीअं अॻे ओमनी ग्रुप वारा खंडु फ्लोर मिलनि ते कब्ज़ो करे ऐं उहे पंहिंजे कंट्रोल में आणे ऐं हारनि खे पंहिंजे मर्ज़ी वारा गॾिना, अहिड़ो ई ग्रुप अॼु बि सिंध जे मथां हावी आहे। ऐं उहो सिर्फ़ु फ्लोर मिलनि उन्हनि खे थो पियो कणिक जारी करे, जेके फ्लोर मिलूं उन्हनि सां कमीशन ते ठहियल आहिनि ऐं हुननि खे ठीकु ठाक कमीशन ॾियनि थियूं पियूं। तव्हां ॾिसो त फूड डिपार्टमेंट जा गोदाम हींअर बि भरिया पिया आहिनि। तव्हां रुॻो ख़ैरपुर में अचो, ख़ैरपुर में रेलवे जे भरिसां हिकिड़ो फूड डिपार्टमेंट जो वॾे में वॾो गोदाम आहे, उहो सॼो भरियो पियो आहे। उनखे सीवी पई खाए ऐं ॿाहिरि ताईं अटो उहो जेको सीवी अन्न चॿाड़े थी पई, उहो अटे जी सूरत में ॿाहिरि निकिरे थो पियो उन्हनि गोदामनि मञा, उन्हनि वॾनि जेके आहिनि से उन्हनि पलनि मञा गोदाम। सखर जो तव्हांखे आबाद में वॾे में वॾो गोडाउन आहे, उनखे तव्हां ॾिसो, उनखां पोइ तालके लेवल ते ॾिसो हिननि जा गोडाउन भरिया पिया आहिनि। इहो कोन्हे को त सिंध जे अंदरि को अन्न जो बोरान थी वियो आहे, को बि कोन्हे। सिर्फ़ु सिलेक्टेड फ्लोर मिलनि खे ॾियनि पिया ऐं इजारादार हिकु सरमाएदार सां मिक्स थिया वेठा आहिनि। हे हुकुमरान सिंध जा जिन खे सिंध जे अवाम मैंडेट ॾिनो आहे, इंतिहाई बदनीयत ऐं बेईमान हुकुमरान आहिनि, जिन खे अवाम सां कंहिं बि क़िस्म जी हमदर्दी कान्हे का। उहे अवाम खे बुख मार था चाहिनि, यानी ख़ाली माण्हू जेका रुखी मानी आहे उहा बि न खाई सघे। मां 11-12 जे दौर में पाड़ेसरी मुल्क में बि होसि त उते जॾहिं उन महिल महांगाई वारी सूरत हाल हुई त उते राशन कार्ड इशू कया विया त रुपए किलो अटो, 10 रुपए जेका दाल, ऐं हिकड़ ॿिनि जॾहिं मज़दूरनि खां मां पुछियो भई तव्हांखे, हे बि 11 रुपया जंहिं वटि हूंदा उहो दाल मानी खाईंदो न। असां वटि सूरत हाल आहे त 11 रुपया बि कोन, जो असां दाल मानी खाई सघूं। हिते सूरत हाल उन खां वधीक अबतर आहे। या त राशन कार्ड इशू करे हुकूमत फौरी तौर ते, जो ग़रीब माण्हू आहे 60-70 रुपए में त कोन थो करे। अलाए केतिरी बेरोज़गारी आहे हिन सूबे जे अंदरि, जंहिं सूबे जे अंदरि तव्हां वटि लखे माण्हू ॿाहिरियां धारिया आहिनि ऐं उहे कंहिं न कंहिं जाइज़ नाजाइज़ धंधनि में लॻल आहिनि। पर हितां जो जेको असली बाशिंदो आहे उनखे मानी बि नसीब कान्हे का। त इन करे जेसी ताईं गोदामनि ताईं इहे कैमराऊं खणी मीडिया वारा न वेंदा ऐं इन्हनि खे एक्सपोज़ न कंदा, इनखे ज़ाहिर न कंदा, त इहे ईअं ई जेके कमीशन ते चंद फ्लोर मिलनि खे दड़क ॾींदा रहंदा। इहे ख़ुदि चोर ऐं धाड़ियल हिननि ऐवाननि में वेठा आहिनि, हिन इक़्तिदार जे कुर्सियुनि ते ख़ुदि धाड़ियल अवाम दुश्मन वेठा आहिनि, जेके अवाम खे सिर्फ़ु बुख मारण था चाहिनि पिया, ख़ाली मानी बि उन्हनि वटां खसण था चाहिनि पिया। जी शबीर साहब। इनाम भट्टी साहब, तव्हांजी छा राय आहे? वटि हिकिड़ा 2-3 खाता आहिनि जिन में अरबा रुपया जेको आहे करप्शन जे वर चढ़ंदा आहिनि। हुन में हिकिड़ो नंबर 1 इरिगेशन आहे, नंबर 2 ते हेल्थ आहे, नंबर 3 ते फूड डिपार्टमेंट आहे। पर कॾहिं कॾहिं नंबर 3 जेको फूड डिपार्टमेंट आहे नंबर 1 ते हलियो वेंदो आहे, उहो मुनहसिर हूंदो आहे त हुनजो वज़ीर साहब केतिरो
बासर आहे या केतिरो जेको आहे सो होशियार आहे जंहिंखे तरीक़ा अचनि था कमाइण जा। सिंध हुकूमत तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल साल जॾहिं कणिक लथी हुई त उन वक़्तु कणिक जी ख़रीदारी कोन कई ऐं शुरू में उहा कणिक ओपन मार्केट में विकामजंदी रही। सिंध गवर्नमेंट इन जे करे ख़रीदारी न पई कई छाकाणि त वफ़ाक़ उन वक़्तु ताईं उन जी ख़रीदारी जे लाइ को बि टारगेट मुक़ररु न कयो, जंहिंजो उन वक़्तु में बि हिननि ब्लेम उन ते आयो पए। ओपन मार्केट में कणिक जी ख़रीदारी ईअं थींदी आहे जो हींअर जीअं हाणे पंहिंजी हीअ जेका मुंद हले पई उन में वापारी एडवांस में ज़मीनदारनि ऐं ॿियनि खे पैसा ॾेई कणिक ॿनीअ ते बुक करे छॾींदा आहिनि। ज़मीन ते उते ॾिठल संग ते कणिक बुक करे छॾींदा आहिनि ऐं पोइ उहा कणिक कीअं उतां निकिरी वेंदी आहे उहा बि ख़ुदि वरी इन्हनि खे वरी ॿियो जेको पुलिस डिपार्टमेंट ऐं ॿिया डिपार्टमेंट आहिनि उहो कीअं उन्हनि खे रस्तो राहदारी ॾियारींदा आहिनि, उहो उन्हनि जी वरी करप्शन अलॻि थींदी आहे। अंग अखर जेके तमामु वॾी जेका हेराफेरी थींदी आहे उहा असुल में हिते इन्हनि में थींदी आहे जॾहिं हू ॾियारींदा आहिनि त हेतिरा मिलियन टन कणिक ख़रीद कई वेंदी, उन जे लाइ हेतिरा पैसा रखिया था वञनि। इहो सॼो निज़ाम उते ई ख़राबी जो सबबु बणिजंदो आहे जॾहिं उहे अंग अखर कूड़ा हूंदा आहिनि। जंहिं गोदाम ते कणिक जी ख़रीदारी लाइ जेतिरा पैसा मोकिलिया वेंदा आहिनि उते 20 खां 50 सैकड़ो ताईं कूड़ा पैसा उहे उन खाते में उन अकाउंट में ॿियनि जे में ट्रांसफर थींदा आहिनि, जंहिंजे लाइ तव्हांखे यादि हूंदो त हींअर बि सखर में हिकिड़ो गोदामनि ते अहिड़ो अरबा रुपयनि जो केस हलंदड़ आहे, नेब में हुनजी तहक़ीक़ बि हलंदड़ आहे ऐं कुझु हमरा हुन में अंदर बि थियल आहिनि। इन ई तरह सां हिन भेरे बि मूंखे ईअं थो नज़र अचे त सिंध हुकूमत जेका दावा कई शुरू में त हुननि वटि तमामु घणे मिक़दार में कणिक मौजूदु आहे, तंहिंजे करे उनजी का बि खोट कोन्हे। वफ़ाक़ जे बावजूदि घणे ज़ोर बार करण जे जॾहिं पूरे पंजाब ऐं KPK में शार्टेज हुई त उन्हनि प्रेशराइज़ कयो पिए त सिंध हुकूमत कणिक गोदामनि तां जारी करे, त सिंध हुकूमत इहो चई करे नाबरी वारी त हर साल जो जेको स्केड्यूल ठहियल आहे, जेको उनजो तरीक़ेकार ठहियल आहे, अक्टूबर खां पोइ कणिक रिलीज़ कई वेंदी आहे गोदामनि मां, हुन इहो चई करे उनखे रोके रखियो। अॼु हींअर जेकॾहिं अक्टूबर ऐं नवंबर खां पोइ उहा कणिक मार्केट में आंदी वञे हा या आंदी वई त पोइ शार्टेज छो थी? जीअं शबीर साहब ॿुधायो त शार्टेज बिल्कुलु कोन्हे, उहा कणिक सॼी जेका खुर्द-बुर्द थिए थी उन्हनि जो सॼो जेको पैसो खुर्द-बुर्द थिए थो ही उनजी नज़र थिए थी ऐं उन खां पोइ हाणे आस्ते आस्ते जेका उहा कणिक मख़सूस हिकिड़े पंहिंजे मनपसंदि फ्लोर मिल्स खे जॾहिं ॾिनी थी वञे त उते उहा शार्टेज छो थी कई वञे। पंजाब जे अंदरि ऐं KPK में जून जुलाई में जेका शार्टेज थी उन जे करे उन्हनि वरी फॉरेन मां जेका सब्सिडाइज़ करे कणिक घुराई उहा उते उन्हनि विकिरो करे ॾिनी, जेका अॼु बि उते हले पई, तंहिंजे करे उनजा रेट्स हेठि अची विया। हाणे वरी तव्हां ॾिसंदो वरी जॾहिं मार्च में असांजी लाड़ खां कणिक लहण शुरू कंदी त उन वक़्तु सिंध गवर्नमेंट वरी बि हिनजी ख़रीदारी न कंदी ऐं इन जे ई करे न कंदी त जीअं वरी ओपन मार्केट में जेके उन्हनि जा बायर वेठा आहिनि ऐं उन में आउं सिधो सो चवंदुसि त हिकिड़ा अहिड़ा सेठियूं आहिनि सॼी सिंध जे अंदरि जेके एडवांस में बाय कंदा आहिनि, उन्हनि जे पुठियां इन्वेस्टमेंट सॼी इन्हनि जे वज़ीरनि मुशीरनि जी आहे। उन में आउं कंहिंजा हींअर नाला नथो खणणु चाहियां पर इहा सभिनी खे ख़बर आहे त उहे कहिड़ा सिंध जे अंदरि वज़ीर मुशीर आहिनि जेके उन्हनि पेडियुनि जे ऐं वापारियुनि जे ज़रिए पैसा इन्वेस्ट करे उहा कणिक ख़रीद कराईंदा आहिनि, ॿाहिरियां अलॻि पर हिते लोकल वारा बि, ऐं पोइ उहा कणिक वरी कीअं वापसि मार्केट मां वरी खॼी गोदामनि ते वेंदी आहे। इहो बि ख़ुदि हिकिड़ो वॾो उहा वरी जेका ओपन मार्केट में ख़रीद थींदी आहे जॾहिं सरकार अघु मुक़ररु कंदी आहे उन ते वरी उहा वापसि वरी जेका आहे सा सरकारी गोदामनि में उहा वेंदी आहे। त हीअ सॼी जेका हेराफेरी आहे उहा जेको वफ़ाक़ ऐं सिंध गवर्नमेंट जॾहिं पैसा मुक़ररु कनि था उनजी ख़रीदारी जे लाइ, उन में अरबा रुपयनि जी करप्शन जेका कई वञे थी उनजे नतीजे में इहो सभु कुझु थिए थो। न त बाक़ी न ई का फितरी तौर ते का असां वटि कणिक जी खोट आहे, न ई को असां वटि पैदावार घटि आहे, न ई को असां वटि माण्हुनि जी का उनजी खपत वधीक आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ सरकारी बददियानती आऊं उन में इहो चवंदुसि त मुकमिल तरह ते सिंध हुकूमत ज़िम्मेवार आहे इन सॼे करप्शन जे पुठियां। जी इनाम साहब तव्हांजो वाज़े मौक़िफ़ आयो आहे ऐं तव्हां काफ़ी जेका साइंस आहे सॼी हिनजी जंहिंखे चइजे खणी माफ़िया साइंस आहे उनखे बि एक्सपोज़ कयो आहे ऐं सम्झाइण जी कोशिशि कई आहे त इहो असुल में ट्रिक्साट हले कीअं थो। मुश्ताक मिराणी साहब तव्हांजो तालुक़ु इकोनॉमी सां बि आहे, तव्हां इनखे कीअं था ॾिसो हिन सॼे पस मंज़र खे? सिंध में अटो महांगो छो आहे? त असां सभिनी जेके बि हिननि दोस्तनि ॻाल्हायो बिल्कुलु सही ॻाल्हायो, टू द पॉइंट हुयो ऐं जेका डायनामिक्स ऑफ करप्शन आहे उहे उन्हनि सुठे नमूने सां ॻाल्हाए, मां हुनखे इंडोर्स थो कयां। हिकिड़ी ॻाल्हि सिंध में माना अजीब ॻाल्हि आहे, कंट्राडिक्शन आहे त अमेरिका में जेकॾहिं का बि ख़राबु शइ आहे त असां ट्रम्प खे था इल्ज़ाम ॾियूं
छा ईरान हूंदो त ईरान में जॾहिं ख़राब शइ हूंदी त ईरान आहे। हिते सिंध में असां पीपल्स पार्टी जे सरबराह जो नालो छो नथा खणूं, छाकाणि त उहो ई सरबराह आहे जंहिं इलेक्शन विढ़ी खटी वोट आया, उन खां हुकूमत उन्हनि ठाही, उन खां पोइ थ्योरिटिकली आहे त सिंध में जेकॾहिं पिन बिकिरे थी त उन जो ज़िम्मेवार उन पार्टीअ जो सरबराह आहे बिलावल भुट्टो ज़रदारी। जेकॾहिं हीउ हेॾो सारो अचे पियो त छा बिलावल खे इहा ख़बर न आहे त पंजाब में जेको आहे सो 45 रुपयनि में आम माण्हूअ खे जेको आहे सो अटो थो मिले कणिक जो, ऐं सिंध में जेको आहे सो 70 रुपए ताईं थो उहो मिले। उनखे ख़बर न आहे त पोइ बाक़ी उहो पार्टी हलाए छाजे लाइ थो। पार्टीअ जो सरबराह हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी आहे। उन खां पोइ उन जा इकनॉमिक पॉलिसी ठाहिणु, उन खां पोइ सोशल पॉलिसी ठाहिणु, नज़र रखणु वज़ीरनि ते, एवरीथिंग। ॿ हिकिड़ा लेवल्स आहिनि, हिकिड़ी आहे ब्यूरोक्रेटिक करप्शन, ॿियो आहे पॉलिटिकल करप्शन। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पॉलिटिकल जेको आहे सो करप्शन न कंदा आहिनि, पर हेठां क्लर्क आहे जेके सारी क्लर्क चवणो न घुरिजे, उहे कंदा आहिनि त पोइ ठीकु आहे, उन ते मुंहिंजो ॾेई। हिते त प्योर पॉलिटिकल करप्शन आहे, जंहिंजे करे सभु कुझु हिते थियो आहे। तंहिंजे करे मुंहिंजो जेको नुक़्ते नज़र ही आहे त सॼी सिंध में जेका बि बद इंतज़ामी आहे उनजो जेको ज़िम्मेवारी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी जे सरबराह ते थी अचे। न वज़ीरनि खे चओ, वज़ीर खे केरु थो अपॉइंट करे, ज़ाहिर आहे पार्टी थी करे। सेक्रेटरी खे केरु थो अपॉइंट करे, माना उहो ई थो करे जेको चीफ मिनिस्टर थो करे। त बिल्कुलु हाणे असांखे टर्मिनोलॉजी चेंज करणु घुरिजे त उहा सिंध में जेका बि ख़राब शइ आहे उहो सिंध जे जेको रूलिंग पार्टीअ जो सरबराह आहे उहो ई ज़िम्मेवार आहे। जी मुश्ताक साहब, तव्हांजी राय अची वई। सभिनी महिमान जी वॾी महिरबानी जंहिं पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।